अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां साइंस जी नई एक्टिविटी चालू करे तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु जेका एक्टिविटी आहे उनजो नालो आहे क्रोमेटोग्राफी। हूं त क्रोमेटोग्राफी जा केतिरा ई क़िस्म आहिनि, पर अॼु असां जेका एक्टिविटी कंदासीं उनजो नालो आहे पेपर क्रोमेटोग्राफी। पेपर क्रोमेटोग्राफी जी माना आहे क्रोमा मीन्स कलर ऐं ग्राफी मीन्स आहे जाचण, यानी मुख़्तलिफ़ रंग जाचण। यानी जेकॾहिं असां 4, 5, 8 रंग मुख़्तलिफ़ हिकु सॉल्यूशन उन्हनि रंगनि जी ठाहींदासीं त असां पेपर जे ज़रिए उहे मुख़्तलिफ़ रंग जेके आहिनि उहे असां अलॻि करे सघूं था, सेपरेट करे सघूं था। हिन एक्टिविटी जे लाइ जेको असांखे सामान घुर्बल आहे उन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा रंग खपनि असांखे। हीअ जेके तव्हां ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ रंग आहिनि। हिकु अदद असांखे पेन, हूं त तव्हां फिल्टर पेपर बि इस्तेमालु करे सघो था। जेकॾहिं फिल्टर पेपर न आहे त तव्हां टिश्यू पेपर बि इस्तेमालु करे सघो था। उन खां अलावा तव्हांखे हिकु अदद कैंची खपे, तव्हांखे पाणी खपे। मुख़्तलिफ़ जेके आहिनि रंग जेके आहिनि उन्हनि खे असां हिते निशान कंदासीं, डाट्स कंदासीं। हीअ तव्हां ॾिसो, जीअं असां ब्लैक कलर कयो, उनखां पोइ तव्हां ॾिसो त हीअ तव्हां ग्रीन रंग कयो, ऐं ग्रीन खां पोइ तव्हां वटि जेकॾहिं चोथों रंग आहे त उहो आहे तव्हांजो, रखी सघो, रखी आहे। ऐं हाणे तव्हां हिनखे छा कंदव, मुख़्तलिफ़ जेको आहे हिनखे हाणे तव्हां ॾिसी सघो था। कुझु सेकंड्स खां पोइ हीअ रंग जेके आहिनि उहे तव्हांजा बिल्कुलु जेको आहे उहे मथे वेंदा ऐं तव्हां ॾिसंदव त आहिस्ते आहिस्ते हल्को कलर थी वियो आहे। तव्हां ॾिसो हीअ आराम सां इन तरीक़े सां असां जेकॾहिं मुख़्तलिफ़ रंग बि मिलाए मिक्स कयूं तॾहिं बि उहे अलॻि अलॻि पंहिंजे कंपोनेंट्स में ब्रेक थींदा। उमेदु आहे तव्हांखे हीउ प्रैक्टिकल असांजो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं प्रैक्टिकल असांजो पसंदि आयो हूंदो, जेकॾहिं पसंदि आयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं आईंदा बि जेके एक्टिविटियूं आहिनि उहे तव्हां